त साईं ॻाल्हि आहे वताये फ़क़ीर जी। साईं वतायो फ़क़ीर सिबत माण्हू सो कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो जो हू कंहिं मुसाफ़िरी ते कॾहिं निकिरी वेंदो हो त हफ़्तनि जा हफ़्ता ऐं महीननि जा महीना वापसि घर न मोटंदो हो। साईं हिकु भेरे वतायो फ़क़ीर कंहिं मुसाफ़िरी ते वियो, हुनखे को महीनो सवा लॻी वियो जो पुठियां संदसि माउ छा कयो जो अकेली थी सो हुनजी अमड़ सोचियो त भला छो न टपड़ खणी वञी कंहिं पाड़े में वेहिजे। सो साईं वताये फ़क़ीर जी अमड़ छा कयो जो टपड़ खणी वञी सैदनि जे पाड़े में वेठी। वताये फ़क़ीर जी अमड़ सोचियो त भला पुटड़ो न आहे त भला सैद आहिनि ओड़े पाड़े में, माण्हू अकेले खां पाड़े में सही आहे। सो साईं वताये फ़क़ीर जी अमड़ वञी ओॾे ई वेठी। वतायो फ़क़ीर बि साईं महीनो सवा किथे हणी घुमी फिरी जॾहिं मोटी अची पंहिंजे घर पहुतो, ॾिठईं त घर खे तालो लॻो पियो आहे। हितां हुतां आड़े पाड़े खां पुछा कयऊं त अमां केॾां वई। साईं माण्हू न आसे पासे जे पड़ोसियुनि पाड़े वारनि चयसि त अदा वताया तुंहिंजी अमड़ वञी सैदनि जे पाड़े में उते वञी घर कयो अथसि ऐं ओॾे वञी ॻोल्हे ॾिसिस। साईं नेठि वतायो फ़क़ीर पुछाऊं कंदो कंदो अची सैदनि जे पाड़े में निकितो ऐं ॻोल्हे ॻोल्हे वञी पंहिंजी अमड़ खे लधाई। पंहिंजी अमड़ खे ॻोल्हे ॻोल्हे वञी लधाई ऐं चयईं त अमां तूं हिते छो अची वेठी आहीं। वताये फ़क़ीर जी अमड़ जवाबु ॾिनसि त पुटड़ा ही ॿिन्ही जहाननि जा वसीला आहिनि, तॾहिं अची हिननि जे पाड़े में पई आहियां जो तूं बि महीनो सवा ॿाहिरि में हलियो ऐं अकेली थी पियसि तो हिननि जे पाड़े में अची पई आहियां छो त ही ॿिन्ही जहाननि जा वसीला आहिनि। ते वताये फ़क़ीर चयसि चए अमड़ तो त कहर करे छॾियो। अमड़ ॾाढे माण्हुनि खां जेतिरो परे ओतिरो भलो। अमां हाणे जे सैद कावड़जनि त बि वतायो मुठो ऐं जे वतायो कावड़जे त बि वतायो मुठो। सो साईं वतायो फ़क़ीर इहे ॻाल्हियूं करे पंहिंजे अमड़ खे पंहिंजे असुल खे घर ॾांहुं वठी रवानो थी वियो। ऐं उमेदु आहे त हिन गुफ़्ते जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा गुफ़्ता ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।